चंबड़ मां ख़बर ईंदड़ मज़हबी रहनुमा पीर वलीउल्लाह जान सरहदी आस्थाना आलिया नक्शबंदी इब्राहिमी खलीली गुलजार खलील समारो चयो आहे त वोट इन माण्हूअ खे ॾियो जेको अवामी कमनि में ईमानदारी सां दिलचस्पी रखंदो हुजे। हिन चयो त असांजी जमायत मकानी इलेक्शन में सिर्फ़ इन्हनि उम्मीदवारनि जी हिमायत कंदी जेके ग़रीबनि जे हक़ लाइ जाकोड़ो कंदा। हिन चयो त अवाम खे घुर्जे त वोट सोचे सम्झी ॾियनि छाकाणि त काफ़ी माण्हू वोट वठी 5 सालनि लाइ गाइब थी वेंदा आहिनि। हिन चयो त आऊं तालके मातली जे यूसी माणिक लिगारी जे चेयरमैन जो उम्मीदवार अॻूणे सियासतदान अब्दुल सत्तार सिरेवाल जे पोटे तैमूर खान सिरेवाल जी हिमायत करियां थो जॾहिं त टंडोलायर में साईं ज़िया अब्बास शाह जे उम्मीदवारनि जी पिण भरपूर हिमायत करियां थो। हिन चयो त आऊं सिंध सरकार तोड़े ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो करियां थो त चंबड़ प्रेस क्लब खे सरकारी सतह ते जॻह ऐं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।